नाज़िम केपीके में सिक्योरिटी फोर्सेस बिन धार कार्रवाई में 23 दहशतगर्द मारिजी विया। ISPR मूजिब सिक्योरिटी फोर्सेस भारतीय स्पॉन्सर्ड खारजियन जी मौजूदगी जे इतलाती टारगेट ऑपरेशन कयो। क्रुम में जंग जी शदीद ॾे वठ में 12 दहशतगर्द मारिजी विया। ISPR जो वधिक चवण आहे त कुरुम ज़िले में ही एक ॿी कार्रवाई में 13 खारजी मारिजी विया आहिनि। इलाइक़े में सर्च ऑपरेशन जारी आहे। बेहतर वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं घरू वज़ीर मोहसिन नकवी कामयाब कार्रवाई ते सिक्योरिटी फोर्सेस के खराज तहसीन पेश कई आहे। नाज़रीन एक बार भी रवां के ब्रेकिंग न्यूज़ टियूं पिया। KPK में सिक्योरिटी फोर्सेस जी बिन धार कार्रवाई में 23 दहशतगर्द मारिजी विया। ISPR मूजिब सिक्योरिटी फोर्सेस भारतीय स्पॉन्सर्ड खारजियन जी मौजूदगी जे इतला ते टारगेट ऑपरेशन कयो। क्रम में फायरिंग जी शदीद ॾे वठ में 12 दहशतगर्द मारिजी विया। ISPR जो वधिक चवण आहे त कुरुम ज़िले में ही एक ॿी कार्रवाई में 13 खारजी मारिजी विया आहिनि। इलाइक़े में सर्च ऑपरेशन जारी आहे। ॿिए तरफ़ वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं घरू वज़ीर मोहसिन नकवी कामयाब कार्रवाई ते सिक्योरिटी फोर्सेस के खराज तहसीन पेश कई आहे।